बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, प्रोग्राम सिधी ॻाल्हि में हाज़िर आहियूं। मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्ला कुंभर। मूंखे स्टूडियो में जॉइन कनि था सीनियर तज़नीकार गुलाम नबी मुराद साहब भलीकार। मुराद साहब, वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो बयान जंहिं सॼो मांडाण मचाए छॾियो आहे। नमन सूबनि जी अॼोको ॻाल्हि तव्हांजो थी आहे। प्रोग्राम चणगुनि सां भरियल हूंदो, बाहि सां भरियल हूंदो। हा हा सो नवनि सूबनि जी ॻाल्हि कई अथसि, चए थो मुल्क हले कोन थो। 70 सालनि खां इहो जेको निज़ाम आहे उहो फ़रसूदा थी चुको आहे, हिनखे ॻेलींदा पिया अचूं। ऐं या त नवां इंतिज़ामी यूनिट बि ठाहियो त सूबा बि नवां ठाहियो। ॾिसो, मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, ॻाल्हि त सही थो करे त हीउ निज़ाम पाकिस्तान जो तबाह थी चुको आहे। इन में त को शक कोन्हे। जी हा। जेको मुल्क या जेका क़ौम पोइते पई वञे, अॻिते नथी वधे, रिवर्स गियर में आहे, त उनखे पोइ तबाह वारो निज़ाम चइबो न। जेका शइ या क़ौम या ख़ानदान तरक़ी कंदो त उनखे चइबो तरक़ी। न त जेकॾहिं पोइते पियो वञे त मोहसिन नक़वी चयो त सच आहे, हिन में त को शक कोन्हे। पर पोइ जेको हिननि इलाजु ॻोल्हियो आहे, इन सॼे खे बहानो बनाए, उहो तबाही बर्बादी जो रस्तो आहे। सूबा ठाहिणु तबाही बर्बादी जो रस्तो आहे। ऐं तव्हांजे DG ISPR बि चयो, साहिब बि चयो आहे त जेको आहे सो एतिरियूं पॉपुलेशन वधी वई आहे, असां सूबा कोन वधाया रुगो 4 आहिनि। पूरी प्रेस कॉन्फ्रेंस पर हाणे पर हाणे मां रुगो खेसि इहो ॿुधायां त पॉपुलेशन वाइज़ ॿुधायां त पंजाब जी पॉपुलेशन हींअर घणी आहे, 13 करोड़। सिंध जी पॉपुलेशन आहे 5.5 करोड़। KPK जी पॉपुलेशन आहे 4 करोड़ तक़रीबन। बलोचिस्तान जी आहे 1.5 करोड़। इस्लामाबाद 24 लख। हाणे इहा जेका 24 करोड़ या 25 करोड़ जी आबादी आहे, इहा अवल त एतिरी आबादी छो वधी आहे? तव्हां त को ध्यानु ई कोन ॾिनो आहे न फैमिली प्लानिंग ते। सही। ध्यानु जॾहिं असां तव्हांजी ॻाल्हि था कयूं त पाकिस्तान जी ॻाल्हि था कयूं, पाकिस्तान जे रूलर्स जी ॻाल्हि था कयूं, तंहिं करे पॉपुलेशन वधी आहे। ठीकु आहे, जे तव्हां चओ था त पॉपुलेशन ई हिकिड़ो एॾो आहे जो हेॾी पॉपुलेशन वधी आहे, सूबा साॻिया आहिनि, जे तव्हां तरक़ी कंदा हुजो, जे तव्हां वटि सरप्लस फाइनेंसिस हुजनि, ऐं पोइ तव्हां नंढा यूनिट ठाहियो त ॻाल्हि सम्झ में अचे। जी हा। तांगे मांगे ते पिया हलो, मांगे तांगे ते पिया हलो, पिनो था IMF खां, पिनो था कॾहिं सऊदी अरब खां, पिनो था कॾहिं अब, उन में तव्हां सूबा ठाहे वधीक इख़राज ख़र्च कंदो त तव्हां त तबाह कंदो न मुल्क खे। ॾिसो, ॻाल्हि आहे त हिन सोच पाकिस्तान खे तबाह कयो आहे। जेका सोच ॾींहं पंहिंजी 1947 खां आहे त मां अकुलमंद, मूंखां वधीक जेके आहिनि कीड़ा मकोड़ा आहिनि। सही। तव्हां आईनो त ॾिसो न पंहिंजो, तव्हां आईनो त ॾिसो न पंहिंजो। 1947 में तव्हांखे आज़ादी मिली आहे ऐं 1958 ताईं तव्हांजा 7 प्राइम मिनिस्टर। सही। 7 प्राइम मिनिस्टर। ऐं हिंदुस्तान में घणा? 58 ते हिकिड़ो लाल बहादुर। ॾिसो न हुनजी प्लैनिंग त ॾिसो न। नेहरू जेको आहे सो जीअं 47 खां थियो आहे तीअं 64 ताईं 17 साल प्राइम मिनिस्टर रहियो ऐं हुन पाकिस्तान जो बुनियादु विधो, हिंदुस्तान जो बुनियादु विधो, हिंदुस्तान जी तरक़ीअ जो बुनियादु विधो। नाज़रीन खे इहो ॿुधाईंदा हलूं त असांजे प्राइम मिनिस्टर लियाकत अली ख़ान खे बि दावत मिली अमेरिका जी ऐं हुनखे बि दावत मिली अमेरिका जी। असांजे तारीख़ जी ॻाल्हि आहे, मुंहिंजी ॻाल्हि न आहे। त लियाकत अली ख़ान चयो मूंॾे जहाज़ मोकिलियो, अमेरिका जी दावत मेज़बान खे चए थो जहाज़ मोकिल, महिमान मेज़बान जहाज़ मोकिलियो, अमेरिका जहाज़ मोकिलियो ऐं वियो हुते 2 हफ़्ता ठठ कयईं अमेरिका में। पाण ई संदसि ज़ाल, बसि छाजो को फॉरेन मिनिस्टर, छाजो को ॻाल्हि, विया ठठ कया। पोइ चयो हाणे मां कैनेडा वेंदुसि, 2 हफ़्ता हुते रहंदुसि, तव्हांजो जहाज़ मूंसां हाज़ुर, जहाज़ तोसां आहे। पोइ वरी मां लंडन वेंदुसि, लंडन में मूंखे इहो 2 हफ़्ता ॾियो, लंडन वठि, लंडन ॾिनी। 1.5 महीनो हुननि जे ख़र्च ते, हुननि जे जहाज़ ते रही मोटी आयो। होॾां नेहरू बि वियो। यानी माण्हुनि खे ॿुधाइणु तमामु ज़रूरी आहे त बाबा हीअ जेका तबाही आहे सा हिकिड़े ॾींहं में न आई आहे। होॾां नेहरू वियो, सदर सां मिली ऐं उते चयईं त मूंखे तव्हां MIT वठी वञो, इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, उते वठी हलो, जेका वॾी में वॾी मशहूरु में मशहूरु मैसेच्यूसेट्स चवंदा अथसि MIT, उते वठी वियो। उते वञी ऐं ॾिसी चयईं त मूंखे हेड़ी हिंदुस्तान में हिकिड़ी यूनिवर्सिटी ठाहे ॾियो। ॾिसो, लीडरशिप हिनखे चइबो आहे। जी हा। असांजा दीतामड़ा लीडर, शहीद मिलत था चऊं, जिन खे वॾा वॾा लक़ब था ॾियूं, वॾा वॾा उन्हनि जा
ठाहियूं था। उन्हनि जो हाल इहो हो, एतिरा जीतामिड़ा हिंदुस्तान जे हुन प्राइम मिनिस्टर जे आॾो जंहिं पंहिंजे मुल्क जे लाइ तइलीम घुरी, टेक्नोलॉजी घुरी। उते हाणे हिंदुस्तान जे हर नंढे वॾे शहर में IIT जूं खोड़ यूनिवर्सिटीज़ आहिनि, हर हर शहर में, हर प्रोविंस में, हर सूबे में। तंहिंजे करे हिंदुस्तान तव्हांजी एक्सपोर्ट ॾिसो उन्हनि जी केतिरी आहे इन मां पंहिंजो IT मां केतिरी आहे। तव्हांजा फेसबुक जा, तव्हांजा गूगल जा चीफ एग्जीक्यूटिव हिंदुस्तानी आहिनि। लीडरशिप इन खे चइबो आहे। सही। ऐं हेॾे लीडर असांजो जेको आहे सो ईअं कयो। ठीकु, तव्हांजा 58 ताईं 7 प्राइम मिनिस्टर रहिया आहिनि जिते हिंदुस्तान वारनि चयो त एतिरियूं धोतियूं कोन थो मां मटायां, नेहरू चयो मां एतिरियूं धोतियूं कोन थो मटायां जेतिरा प्राइम मिनिस्टर पाकिस्तान में था मटिजनि। असांखे इन्हनि ॻाल्हियुनि जी सोच कान थी अचे। क़ौमूं हमेशह या त पाण में तजदीद आणींदा आहिनि, जिदत आणींदा आहिनि, तरक़ी कंदा आहिनि, ॿियनि जे लाइ मिसाल बणिबा आहिनि, जी हाँ, या वरी कंहिंखे कॉपी कंदियूं आहिनि। त हुनजो तव्हां वटि अयूब खान जे ज़माने में कुझु में कोई शक कोन्हे, इंडस्ट्रियल ग्रोथ एतिरी थी जो तव्हांजो कोरिया, तव्हांजो सिंगापुर, तव्हांजो मलेशिया, साउथ कोरिया, इहे आया ॾिसण त तव्हां एतिरो % इंडस्ट्रियल डेवलपमेंट कीअं कई आहे, तव्हांजो मॉडल ॾिसण रहिया। सो ॻाल्हि आहे त तव्हां ॾिसो त हीअ जेका हिन मुल्क खे छाजी ज़रूरत आहे। हाणे चओ तव्हांजी पंजाब जी 13 करोड़ आहे। जी हाँ, 13 करोड़ रुगो हिकिड़े यूपी जी हिंदुस्तान में पॉपुलेशन आहे 20 करोड़, जेका लॻभॻि पाकिस्तान जे बराबरि आहे। उते सूबो चवनि था ठाहिनि। जेकॾहिं इहा ई ॻाल्हि आहे त पॉपुलेशन जे बुनियाद ते सूबा ठहनि त पोइ यूपी छो न विराहिबो आहे। हिंदुस्तान में आहिनि, हिंदुस्तान में जेकॾहिं आहिनि त उतां जे माण्हुनि जे मर्ज़ी सां थिया आहिनि। जी हाँ, ईअं थोरी आहे त तव्हां लठ खणी बीह रहो त बाबा मां सूबा ठाहींदुसि। ऐं छो ठाहींदो, कीअं ठाहींदो? सिंध जेकॾहिं पाकिस्तान जे करारदाद खे सपोर्ट न करे हा त पाकिस्तान ठहे हा। बंगाल जेकॾहिं पाकिस्तान जी कंहिं पंजाब कोन कयो, KP खे कोन कयो, KP मुखालफ़त कई, कांग्रेस जो उते हुयो होल्ड। हेॾां बलोचिस्तान ते वीचारे सां ज़ुल्म थियो, ज़्यादती थी, हुन सां त वीचारे डंडो खणी फिरी बीह रहिया। ॻाल्हि आहे त ख़ुदा जे वास्ते साउथ अफ्रीका तबाह पिए थियो न। जी हाँ, ऐं ॿिन्ही सुवालनि जो जवाबु तव्हांखे, साउथ अफ्रीका तबाह पिए थियो न, पोइ साउथ अफ्रीका कीअं अनुमानित थियो? लीडर, उतां जो लीडर जॾहिं केतिरा साल जेल में हो, जी हाँ, महातीर न इहो पंहिंजो उतां जो लीडर अची वेंदो, जी हाँ, उहो केतिरा साल जेल में हो, अंग्रेज़नि जी कारनि जो जहिड़ो हो, जॾहिं निकितो ॾिठईं त हाणे जेकॾहिं मां वेही इहे बदिला वठंदुसि, वरी पावर में ईंदुसि त हीअ त मुल्क तबाह थी वेंदो। तंहिंजे करे उन छा कयो जो हिकिड़ी ट्रुथ एंड रिकंसिलेशन कमेटी ठाही। इलेक्शन तो मेजोरिटी कारनि जी हुई न, चूंडी जी आयो, चई बाबा अचो त हक़ीक़तुनि खे ॾिसूं त छा। नेल्सन मंडेला जी हाँ, ठीकु। उन हिकिड़ी अहिड़ी क्रेडिट वारनि माण्हुनि ते ठाही ऐं उन्हनि खे फ्री हैंड ॾिनई त तव्हां पंहिंजो फ्री हैंड ॿुधायो। सही। पाकिस्तान में अॼु बि उनजी ज़रूरत आहे, सूबनि जी ज़रूरत न आहे। तव्हांजो मुल्क मौजूदु आहे, 4 सूबा बि पिनी पिया था हलायो। असां रुगो जीअं चइबो आहे त बराड़ी जूं मायूं हिक ॿिए सां विढ़ंदियूं आहिनि, इन में क्रिकेट जो ॿुधायां थो तव्हांखे। बोथम हिकिड़ो दफ़ो डिफाइन कयो त पाकिस्तानी क्रिकेट टीम इज़ अ ग्रुप ऑफ वुमेन हू स्क्रैच ईच अदर फेस विद देयर नेल्स। असांजो बि त ईअं ई आहे त असां हिकिड़ो माण्हू अचे थो पावर में, उहो चए थो ॿिया सभु कारा आहिनि, मां छो आहियां। हुनखे मुल्क जी काराण नज़र नथी अचे त मुल्क में जेका काराण आहे उनखे कीअं ख़तमु कयां। हिन मुल्क जी ज़रूरत आहे त ट्रुथ एंड रिकंसिलेशन कमेटी ठहे ऐं उनखां पोइ उहो इंडिपेंडेंट हुजे। ऐं पाकिस्तान जे लाइ सिंपल ॻाल्हि आहे त उहा इंडिपेंडेंट हुजे, हुनजो ब्रॉडर मैंडेट हुजे। जेके तबाहियूं थियूं आहिनि तइलीम में, हेल्थ में, इलेक्शन प्रोसेस में, डेमोक्रेटिक प्रोसेस में, जेतिरियूं बि तबाहियूं थियूं आहिनि सभिनी खे पोइ इंडिपेंडेंटली ॿुधाए।
उन खां पोइ विक्टिम सेंटर्ड अप्रोच हुजे, जिन जिन सां ज़्यादती ॾाढ थियो आहे उन्हनि सभिनी जा केसिस रिव्यू थियनि ऐं उन्हनि सां इंसाफ़ थिए। उन खां पोइ इंस्टीट्यूशनल रिफॉर्म हुजे, तव्हांजी जुडिशरी आहे, तव्हांजी पार्लियामेंट आहे, लॉ एनफोर्समेंट आहे, अदर स्टेट इंस्टीट्यूशन्स, उन्हनि सभिनी में रिफॉर्म्स हुजनि। असां वटि ज़ुल्म इहो आहे जेको प्राइम मिनिस्टर थो रिफॉर्म ते कमेटी ठाहे थो, वरी कमेटी जो ख़तमु, पोइ जेके रिकमेंडेशन तबाह थी वञनि, रद्दी जे टोकरी में हली वञनि। इम्प्लीमेंटेशन जो मैकेनिज़म बि हुन में ॿुधायल हुजे त हीअं इम्प्लीमेंट थींदो। उन खां पोइ उन ते पॉलिटिकल कंसेंसस बि हुजे। हाणे जेकॾहिं तव्हां केर बि ABCD असां कोन था नालो वठूं, नाले वठण ते पाबंदी आहे, कंहिंजो बि नालो वठंदासीं ॻीचे में घटि पवंदो। असां उहे पाकिस्तान खे असां उहो मुल्क ठाहियो आहे जिते सच न ॻाल्हायो। पाकिस्तान उहो मुल्क ठाहे अथऊं जो तव्हां कंहिं हिकिड़े इदारे जो नालो न वठो, कंहिं शख़्स जो नालो न वठो। बाबा पोइ इहो मुल्क आज़ादु त कोन थियो न, इहे माण्हू आज़ादु त न थिया न। जी बाबा हिनखे मुल्क खे ठाहिणो अथव त हिन मुल्क जूं उन ठाहिण जे लाइ प्रायोरिटीज़ डिफरेंट आहिनि। उनजो इलाज, उन जूं दवाऊं दरमल मुख़्तलिफ़ आहिनि। नवां सूबा ठाहिण न आहिनि, ऐं नवां सूबा ठाहिण तव्हांखे ताक़त ई कान्हे ठाहिण जी। तव्हां पाकिस्तान खे टोड़ींदो। जेकॾहिं तव्हां ॻाल्हि था कयो ॿियनि सूबनि खे एतिराज़ु न आहे त वञी पाण ॼाणो, पर तव्हां पहिरीं पंजाब खे त कयो न। पहिरीं तव्हां जेकॾहिं वाक़ई सूबा ठाहिणु चाहियो था, करे त ॾेखारियो न त तव्हां साउदर्न पंजाब जो प्रपोज़ल तव्हां वटि पियो आहे, जेको आइन मुताबिक़ असेंबली मां पास थियो पियो आहे 2/3 मेजोरिटी सां, उहो त कयो न पहिरीं। उहो छो नथा कयो? छो त सेंट्रल पंजाब जी हेगेमोनी हुजे, सेंट्रल पंजाब जो कब्ज़ो हुजे। हींअर छा आहे, हींअर पंजाब जो कब्ज़ो छो आहे? 60% पंजाब आहे, बाक़ी सूबा गॾिजी पवनि कंहिं इशू ते त बि हिकिड़ो पंजाब ओवर रूल करे वेंदो, छो त हिन असेंबली मेंबर्स MPs ऐं सेनेटर्स वधीक आहिनि। इहो कहिड़ो इंसाफ़ आहे? अॻु में जॾहिं बंगाली वधीक हुया त तव्हां उन्हनि सां वञी निठाई, हाणे जॾहिं पंजाबी वधीक आहे त हाणे बि वञी निठायो न। भला पंजाब अलॻि, बाक़ी अलॻि, टे सूबा। सो असां जेकॾहिं को बि फ़ैसिलो ईमानदारी सां कंदासीं त हिन मुल्क जे फ़ाइदे में आहे। पर जेकॾहिं ॿिली पेट में आहे ऐं असांखे इहो ई आहे त असां बाक़ी नंढनि सूबनि खे कीअं ग़ुलाम करे रखूं, त पोइ मुल्क सुधरंदो कोन। ॾिसो, सिंध वाहिद सूबा जंहिंमें सिंधू देश अलॻि जो नारो नथो लॻे, उहो सिंध जे माण्हुनि जी वुसअत आहे, ज़हन जी वुसअत आहे। ऐं ॿियो मां तव्हांखे ॿुधायां, जॾहिं इंदिरा गांधी जी हुकूमत हुई त मां स्टूडेंट लीडर हुउसि। उन ज़माने में डायरेक्टली सिधो या अण सिधो सही या ग़लति असांखे नियापो मिलियो त तव्हां असांखे 500 शागिर्द ॾियो, असां तव्हांखे गोरेला वार में ट्रेन करे ॾियूं। छो त मां बि स्टेक होल्डर हुउसि, स्टूडेंट लीडर मां चइनि त स्टूडेंट लीडर्स मां हुआसीं। असां हिते मथे तिलिक चाड़ी ते पंवर, पंहिंजो रोशन पंवर वारनि जो घर हो, त हुनजो वॾो भाउ कुर्बान पंवर, उते वेठासीं। उते इहा ॻाल्हि जॾहिं कईसीं त बाबा इहो कीअं थींदो, जंहिंमें लाठड़ी आदो आहे बाबा इहो करणु खपे असांखे ऐं पाकिस्तान खां जुदा थियूं, त एतबार कंदो। उते जेके समझदार हुया इंक्लूडिंग मी, असां चयो था इहो असांजो इहो कमी न आहे, जेको न थींदो। सुवाल आहे छो न थींदो? मूं पहिरियों आर्गूमेंट इहो न, सिंधी पढ़ियल कढ़ियल कोन्हे, तइलीम याफ़्ता कोन्हे। हू जॾहिं इहा ट्रेनिंग करे ईंदो त उहो अची पंहिंजा मारींदो, पलांद वठंदो, धाड़ा हणंदो। तॾहिं खां मुंहिंजो तइलीम ते उन ॾींहं खां ज़ोर आहे त बाबा तइलीम हासिलु कयो। छो त मां तइलीम जी पैदाइश आहियां। मां जेकॾहिं हिते वेही ॻाल्हायां थो त प्योरली तइलीम जे आहियां। मुंहिंजो ॿियो को बैकग्राउंड कोन्हे, मुंहिंजो पीउ न को शाइर हो, को वॾो प्रोफेसर हो या न, मां तइलीम जे करे। सही मरे साहब, हिन में ज़ाहिर जॾहिं बि ॻाल्हि इहा अचे थी त पोइ पहिरीं ॻाल्हि कनि था त पहिरीं त सिंध जो विरहाङो कयो, पहिरीं हिते सूबा ठाहियो। बाबा पहिरीं न तव्हां ॾिसो न, सिंध खे उहे लुटियो फिरियो पिया। सिंध जी गैस काथे आहे? सिंध जा रिसोर्सिस कंहिं वटि आहिनि? जी हा, उहा त तव्हांखां परे कान्हे न। पर तव्हां वरी इहो ॿियो जंजल विझी तव्हां सिंध खे सूबा था ठाहियो, या कंहिं हिकिड़ी कम्यूनिटी खे जेके ॾिसो ॻाल्हि ॿुधो, जेके हिन खां वधीक छा सिंध सां ज़ुल्म कंदा, जिन खे 78 साल थिया आहिनि, जे अञा ताईं मुहाजिर आहिनि। जी हा, अञा ताईं हक़ीक़त में मुहाजिर लफ़्ज़ ते बैन हुजणु खपे। हा, उहे मुहाजिर तॾहिं जिन खे वापसि वञिणो आहे। सही। पाण ब्रेक खां पोइ वापसि कंटिन्यू कयूं था। अञा नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था। रहो सिधी ॻाल्हि।
नाज़रीन सिधी ॻाल्हि में हिकु बार ॿीहर भलीकार मर साहब पाण सॼो इन ते तफ़सीली जाइज़ो वरितोसीं बसि लास्ट हिकिड़ी आउं चाहींदुसि त मुख़्तसिर में हिकिड़े पासे ज़ाहिर मुल्क जा वॾा तजिया निगार जेके ॿिया आहिनि जेके इस्लामाबाद में बहस आहिनि उहे चवनि था त उहा फाइल ठही विया आहिनि पोइ हर डिवीज़न सूबो हूंदो पोइ 37 सूबा हूंदा मजमूई तौरु पोइ वरी उनखां पोइ हिकिड़ी फ़ौज लथल आहे जीअं अॼु फवाद चौधरी पोइ वरी ॿिया मुख़्तलिफ़ तरीक़नि सां माण्हू अचनि था त छा था सम्झो त वाक़ई हीउ जेको रजिस्ट थींदो उन्हनि खे जेका ॻाल्हि सम्झ में नथी अचे सिंध जो माण्हू जेको रजिस्ट कंदो उहो ईअं ई हूंदो या अवल त जेकॾहिं तव्हां जेके बि माण्हू ॻाल्हियूं कयूं आहिनि उनजो कंसिस्टेंस जेकॾहिं तव्हां जेको कंदो त सभिनी माण्हुनि मुखालफ़त कई आहे ठीकु ऐं मां तव्हांखे ॿुधायां त तव्हां जेकॾहिं बुनियादु कयो था पॉपुलेशन जो त जेके तव्हांजा सूबा आहिनि ॿुधिजो जी यूपी 20 करोड़ आबादी महाराष्ट्र जी 11.3 करोड़ बिहार जी 10 करोड़ वेस्ट बंगाल जी 9 करोड़ मध्य प्रदेश जी 7 करोड़ तमिलनाडु जी 7 करोड़ राजस्थान जी 7 करोड़ गुजरात जी 6 करोड़ इहे उहे कोन था उन्हनि पंहिंजे सूबनि खे टुकड़ा टुकड़ा कनि छो त ठीकु पिया हलनि छो था ठीकु हलनि जो हुते ट्रांसपेरेंसी आहे इलेक्शन जी अॼु ताईं असां कान ॿुधी आहे त इलेक्शन में कंहिं धांधली कराई आहे कई आहे सो ॻाल्हि आहे त तव्हां भला ॿुधो अंग्रेज़ी में हिकिड़ी चवणी आहे त वाइज़ पीपल लर्न फ्रॉम अदर्स एक्सपीरियंसिस एंड फूल्स बाय देयर ओन भाऊ ॿाहिरि पाड़े वारनि जा तजुर्बा आहिनि तव्हां जमूरत आणियो फ्री एंड फेयर इलेक्शन कयो ख़ुदि ब ख़ुदि तव्हां सुधरी वेंदो सही मगर साहब अॻिते हलंदासीं सिंध जे विरहाङे जी ॻाल्हि कंदड़ पाण विरहाङे जो शिकार आहिनि ऐं तव्हां ॾिठो त हैदराबाद ऐं कराची में हुते मुस्तफ़ा कमाल ग्रुप ऐं ख़ालिद सिद्दीकी ग्रुप पाण में विढ़िया पोइ हिक ॿिए ते फायरिंग पोइ ॿई मर्कज़ सील कया अथऊं ऐं उन ते ठीकु ठाकु मतिलबु गौर थियो आहे पोइ चयो त बाद जेको माण्हू अथायो आहे रहमान भोला उन जेको आहे मुल्क जे ख़िलाफ़ु जेको ॻाल्हि पे कई यार ॻाल्हि ॿुधो न मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां मां त इन छुरी खे ई कंदो जेको 78 साल में बि मुहाजिर आहे उनखे या त वञणु खपे या हिते लोकल थियणु खपे मुहाजिर लफ़्ज़ ते पाबंदी हुजणु खपे जेको हितां जो रहाकू आहे उहो जेको सॾाए उनखे चइबो आहे टपड़ करणु तूं वापसि सही भली पोइ सिंधी अछो मुंहुं त सिंधी नथो सॾाए पाण खे मुहाजिर न सॾाए पाकिस्तानी सॾाए सही बिल्कुलु इहो मथनि खे खपे त ईअं कनि किथे कंहिं मुल्क में कोन्हे को त जेके माण्हू सेटल करे विया उहे वरी पाण सां अलॻि सां शनाख़्त इंग्लैंड में जेके माण्हू विया आहिनि मुहाजिर सॾाईंदा छा जेके हुते रहनि था अमेरिका में जेतिरा माण्हू विया आहिनि पाकिस्तानी या ॿियनि को मुहाजिर सॾाईंदा छा मुहाजिर नाले सियासत कंदा छा हीअ हिते जेका इहा हरकत आहे इहा हरकत बंदि थियणु खपे जेकॾहिं तव्हां मुल्क जी भलाई चाहियो था त सही बिल्कुलु मगर साहब आज़ाद कश्मीर चूंडनि जो ॿियो मरहलो मुकमल थियो उन में नून लीग खे सर आहे नून लीग हिन वक़्तु पोज़ीशन में अची वई आहे हुकूमत ठाहिण जे में ऐं पोइ बिलावल साहब ख़िताबु कयो ॿ टे ॾींहं पहिरीं त नवाज़ लीग जेको मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां उबती गणपति न राणा सनाउल्लाह चयो जंहिं महिल असांजी हुकूमत ठहंदी पोइ उहा सुबती थी वेंदी हा ॿुधो मां तव्हांखे ॿुधायां थो ॾिसो पीपल्स पार्टी जो हिकिड़ो कल्चर आहे जी हा ठीकु आहे उहा पीपल्स पार्टी उन कल्चर खे वठियो थी अचे जंहिंमें भुट्टो साहिबु हो या बेनज़ीर साहिबु आई विढ़नि पिया पर पीपल्स पार्टीअ में उहा दम कीअं ईंदो जॾहिं त तव्हां बार्गेनिंग करे ऐं हिसेदार थींदो मर्कज़ में वेठा आहियो गॾु ऐं माण्हू कीअं तव्हां ते एतबार कंदा तव्हांजे ॻाल्हियुनि ते तव्हांजे दड़कनि ते तव्हांजे दाबनि ते कीअं माण्हू एतबार कंदा त तव्हां जेके नवाज़ लीग खे दरियो त सच आहिनि पहिरीं ॻाल्हि ॿी ॻाल्हि त जॾहिं इहो तइ थियो फार्मूलो हाइब्रिड गवर्नमेंट जो जंहिंमें सभु कुझु तइ थियो हिते जो चीफ मिनिस्टर पंजाब किथां जो हूंदो हितां जो गवर्नर कंहिंजो हूंदो हितां जो केरु नामिनी किथां जो चीफ मिनिस्टर हूंदो स्पीकर केरु हूंदो डिप्टी स्पीकर केरु हूंदो चेयरमैन सेनेट केरु हूंदो डिप्टी चेयरमैन इहो सॼो तइ थियो जंहिंमें इहो बि तइ थियो त गिलगित बल्तिस्तान ॾिबी पीपल्स पार्टी खे ऐं आज़ाद कश्मीर ॾिबी नवाज़ लीग खे उनजो हिकिड़ो हिसो आहे हीअ जॾहिं बिलावल साहिबु घणो घोड़ कयो त पोइ हुनखे आईनो ॾेखारियो वियो उन्हनि धुरनि जे तरफ़ां जिन इहा विरासत कई उनखां पोइ तव्हांखे जे यादि हुजे त ॿिए ॾींहुं नवाज़ शहबाज़ शरीफ़ चेयर पियो करे 4 ॼणा पीपल्स पार्टी 4 नवाज़ लीग कुझु न कंदासीं सही सो तंहिंजे करे इहा नूरा कुश्ती आहे जेका थिए पई असल हक़ीक़त उहा आहे त हू हुनजो हिसो हर कंहिंजो हिसो विरहायल आहे उन हिसे खां ॿाहिरि जेको वेंदो उनखे उतां का मोट न मिलंदी सही बिल्कुलु मगर साहिबु तहरीक इंसाफ़ जे यू आई सां राब्तो कयो आहे त पोइ असां गॾियल जेको आहे हुकूमत कयूं पोइ बिलावल बि जेको आहे उनखे कुझु ॾींहं पहिरीं चयो त असां सां इतिहाद जोड़ियो ॿिए पासे सुभाणे 4-5 अगस्त जेको आहे PTI बानी जी जेको आहे अंदरि क़ैद में 3 साल मुकमल थियनि पिया उन्हनि बि पंहिंजो एहतजाज वग़ैरह रखिया आहिनि ॾिसो मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे जेकॾहिं तव्हां चओ था त पाकिस्तान सुधरे जी हिन महिल ताईं त ईअं ई थियो आहे त
जॾहिं अमेरिका जेको चाहियो आहे सो थियो आहे सही ऐं अमेरिका असांखे तबाही बर्बादी जे किनारे ते पहुचाए छॾियो आहे। एज़ अ नेशन असां क़ौमुनि जे लिस्ट में पोइते पियल क़ौम आहियूं, हर शइ में, तइलीम में, सिहत जे मामले में, पर कैपिटा इनकम में, हर में पोइते आहियूं। सही हाणे असांजे लाइ रस्तो आहे त अमेरिका सां कहिड़ो नओं कॉन्ट्रैक्ट कयूं, हिमत करे नओं कॉन्ट्रैक्ट कयूं। उहो जेसिताईं न कंदासीं तेसिताईं अमेरिका असांखे ईअं ई रखंदो, छो त असांजो अमेरिका सां असांजो ठाह अननेचुरल आहे। मतिलबु को हिसाब ई कोन्हे को जीअं पाण चवंदा आहियूं भई या त पाड़ेसरी हुजे, ठीकु जी आहे, हाँ, या बिल्कुलु। पाड़ेसरी हुजे, ॾाढो मुड़ुसु हुजे पाड़े में, हाणे उहा दुनिया जो ॾाढो मुड़ुसु, असां लिकूं था हुन में, पर असांखे उन मां फ़ाइदो कोन्हे। हुनजो सबबु इहा आहे त हुन जा जेके स्टेक्स आहिनि इसराइल में, जेको मुस्लमाननि जो दुश्मन आहे, उहो तमामु घणा आहिनि। तंहिं करे असांखे घुरिजे त अमेरिका लाबी छॾे ऐं असां हिकिड़ी अहिड़ी रस्तो अख़्तियार कयूं जंहिंमें असांजी क़ौम जी तरक़ी थिए। ॾिसो, असां ग़ुलामी लाइ त कोन ॼावा आहियूं न, त अमेरिका जी ग़ुलामी करे पस्तीअ में वञूं, किरंदा वञूं, पिनंदा वञूं, पर अमेरिका जी ग़ुलामी न छॾियूं। उहे नौकर बि छॾे वेंदा आहिनि त बाबा असांखां नौकिरी कान थी पुॼे, असांखे अमेरिका जी नौकिरी छॾणी पवंदी, छॾे ऐं उनखां पोइ असां उन सां तालुकात रखूं भले, बाबा असां हिक ॿिए सां मशवरो कंदासीं। बाक़ी जेको हींअर मौजूदु असांजी पोज़ीशन आहे, IMF वटि बि ग़ुलाम, IMF वटि बि ग़ुलाम, हुते बि क़ाबू, हुते बि क़ाबू, असां चोखंबे जीअं चइबो चोखंबे क़ाबू आहियूं पाकिस्तानी, इन मां असांखे निकिरणु खपे। त न निकिरंदासीं त पोइ ॿिली ॻाल्हि इहा आहे त पोइ इहो चवणु त हीउ मुल्क मज़बूत थींदो कोन थींदो, हीउ मुल्क रहंदो कोन रहंदो, तव्हांखे फ़ैसिला करणा पवंदा ऐं उहे फ़ैसिला जेके पंहिंजी ज़ात खां ॿाहिरि हुजनि। सही, बिल्कुलु। मिर्ज़ा साहिबु, अमेरिका जो ज़िक्र कयोसीं त पाकिस्तान हिकु बार ॿीहर अमेरिका ऐं ईरान जे विच में जेको आहे क्याकरी जूं कोशिशूं तेज़ करे छॾियूं आहिनि। मां सम्झां थो, मुंहिंजे ख़्याल में पाकिस्तान खे इहा पग ॿधणी न खपे। पग उहो ॿधे अदा जंहिंजी हैसियत हुजे। सही, असांजी हैसियत ई कान्हे का, असां पंहिंजो पाण खे तमामु एतिरो किराए छॾियो आहे जो असांजी हैसियत ई कान्हे का। हा, असांखे जेकॾहिं को टिकर थो ॾिए या कुझु अहिड़ी ॻाल्हि थो करे त उहा टिकर आहे, हुनजो असांखे इस्तेमालु थो करे। असांखे चवणु खपे बाबा तव्हां ॾाढा मुड़ुसु पाण में ॼाणो, असांजी जाइ न आहे। सही, बिल्कुलु। हा, न छेड़ मलंग आहियूं, असांखे चरियो मलंग माण्हू आहियूं असां, छा असां पंहिंजो मुल्क ई कोन था हलाए सघूं, असांखे वरी चओ था त हीअ कयो। यार, इहे जेके ज़िंदह दिलि क़ौमूं हूंदियूं आहिनि न, जेकी क़ौमूं पंहिंजो वज़न रखंदियूं आहिनि न, उहे अहिड़ा स्टैंड वठंदियूं आहिनि। बिल्कुलु। मिर्ज़ा साहिबु, वफ़ाक़ी हुकूमत तोशाखाना जे मामलनि ते हिकिड़ो नओं आइन ठाहियो आहे, क़ानून ठाहियो आहे त जेके बि तोहफ़ा मिलंदा 3 ॾींहंनि जे अंदरि तव्हां तोशाखाना में शामिलु कराईंदा ऐं जंहिंमहिल विकिरो कया वेंदा त पोइ वरी पुठिते पियल इलाइक़नि जी तालीम ते ख़र्च थींदा। इहो जेके तालीम ते प्रायोरिटी आहे ई कान, तंहिं करे उते कहिड़ा थींदा, सभु खाॼी पीजी वेंदा। हिकिड़ी ॻाल्हि, ॿी ॻाल्हि त तोशाखाना जे लाइ बाक़ाइदा इंक्वायरी कमेटी वेहे, उन तोशाखाने मां जेको जंहिं लुटियो आहे उनखे वापसि त कयो। जंहिं वॾियूं वॾियूं गाॾियूं खयूं आहिनि जेके खणियूं कोन हुयूं, उहो न थींदो। यानी उहो न थींदो त यार ॻाल्हि ॿुध, इहो हिसाबु किताबु त भला मूंसां कर, तो हीअ खणी वे, हीअ खणी कर, भला पाकिस्तान थो पुछे, पाकिस्तान खे चऊं त माटि करे वेठे न, तुंहिंजो छा वञे। सही ॻाल्हि हा, असां ॼाणूं, असांजो कमु ॼाणे, तोखे फुरियूं लुटियूं तूं माटि करे वेठो हुजे। पाकिस्तान थो चए त मूंखां जेको लुटियो पियो अथव मूंखे हिसाबु त ॾियो। जेके गाॾियूं खणी विया आहियो हिन महिल ताईं थियो आहे, उन्हनि जो बि त कोई हिसाबु कयो। बिल्कुलु। सो तंहिंजे करे इहे सभु मां तव्हांखे ॿुधायां थो, इहे सभु ईअं ई आहिनि ॻाल्हियूं जिन ते खामखा पंहिंजो टाइम बि न ख़राबु कयो ऐं मूंखे बि तकलीफ़ में न विझो। मिर्ज़ा साहिबु, वफ़ाक़ी हुकूमत ज़रई तरक़ियाती बैंक, फर्स्ट वुमेन बैंक, पोइ इस्लामाबाद, फैसलाबाद ऐं पोइ गुजरांवाला इलेक्ट्रिक पावर कंपनी समेत 27 जेके आहिनि शयूं नीलाम करण जो फ़ैसिलो करे। जेतिरियूं हिन महिल ताईं नीलाम थिया आहिनि उहे कंहिं खयां आहिनि। जी, मतिलबु निजकारी। हा हा, जेके बि हिन महिल ताईं निजकारी थिया आहिनि कंहिं खयां आहिनि। ज़ील पाक सीमेंट की फैक्ट्री कंहिं खई आहे सिंध में, पंजाब में बि ईअं थियो आहे। जी हा, तुम इधर हम उधर, पंजाब में तूं खण, सिंध में असां खणंदासीं। ठटा शुगर मिल कंहिं वटि वई, ठटा पंहिंजो सीमेंट फैक्ट्री कंहिं वटि वई, PIA कंहिं वटि वई, PIA त हाणे वई आहे न। जी हा, बिल्कुुलु। उहा त ॾाढनि मुड़ुसनि में उन ॻाल्हि ई न कयो न तव्हां, बिल्कुलु छो था पंहिंजी ॾाड़ी जे पोयां पओ। सही। हा, ॾिसो इहा ॻाल्हि आहे। मां इहो त चवां, मुल्क ईअं न हलंदा आहिनि। इहे मुल्क जा एसेट्स आहिनि, अमानत आहिनि मुल्क जूं। जी हा, जंहिंजूं अखियूं अमानत में हुजनि उहे माण्हू छा मुल्क ठाहींदा, इहे सभु पाण में विराए खणंदा। सही। मिर्ज़ा साहिबु, शुगर मिल्क मालिकनि चयो आहे त 5,85,00,000 टन जेको आहे खंड असां वटि सरफ्लैक्स आहे ऐं तव्हां महिरबानी करे हिनखे एक्सपोर्ट करण जी असांखे इजाज़त ॾियो। हुकूमत छा अंधी आहे? हींअर महीनो पियो हले अगस्त जो, सितंबर अक्टूबर, 3 महीना आहिनि, अगस्त सितंबर अक्टूबर, नवंबर में क्रैशिंग शुरू थी वेंदी।
हुकूमत जो कमु आहे न, पहिरीं त गारंटी हिननि खां वठी त तव्हां रेट कोन वधाईंदो, रेट न वधाईंदो, रेट जेको हले पियो हलंदो, असां तव्हांखे इजाज़त ॾियूं था, सही इहे वधाईंदो त हेतिरी पेनल्टी तव्हां ते पवंदी। हुकूमत अवाम जी नुमाइंदा आहे न, हुकूमत इन्हनि जी नुमाइंदा त कान्हे न सेठनि जी। पोइ जेकॾहिं वाक़ई शुगर वधीक आहे त भली कढे, छो त डॉलर ईंदा। पर तव्हां वटि नवंबर ताईं पंहिंजी खंड हुजे, बिल्कुलु नवंबर ताईं पंहिंजी खंड हुजे। ठीकु। मगर साहब, संद सरकार जलालपुर कैनाल ते ऐं पाणी मामलनि ते जेको आहे CCI खे ख़त लिखण जो फ़ैसिलो कयो आहे ऐं चयो त वज़ीर आज़म खे ख़त लिखी चऊं था त पहिरीं महिरबानी करे CCI जो इजलास घुरायो, वॾो अरसो थी वियो आहे। पर ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां, ॻाल्हि आहे त हमेशह ॻाल्हि उनजी ॿुधी वेंदी आहे जंहिंजी हैसियत हुजे, अहमियत हुजे। जी सिंध जी का हैसियत बि कान्हे, सिंध जी का अहमियत बि कान्हे मथे, इन खे रदीअ जे टोकरे में उछलाए छॾींदा जेको लेटर लिखियो आहे सिंध हुकूमत। सिंध हुकूमत या सिंध जी का हैसियत कान्हे का मर्कज़ जे खे ॾाढो, तंहिं करे हिन में उमेदु रखणु अजाई आहे। उन्हनि खे जेको उहो चई त शींहुं अची वियो साम्हूं जंगल में हुउसि, चई पोइ तूं छा कयो, चई करिणो हूंदो शींहं खे कयो, शींहं जेको कयो शींहं कयो, मूं छा मां छा कंदुसि। सो इहो शींहं आहिनि, असां शींहं जे चॿे में आहियूं, जीअं वणनि तीअं हलनि, असांजे इन्हनि लेटरनि जी इन्हनि खे केरु पुछे ई कोन थो। सही, बिल्कुलु। नाज़रीन, प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे, नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था, असां रहो सिधी ॻाल्हि। नाज़रीन, सिधी ॻाल्हि में हिकु ॿीहर भलीकार। मुरा साहब, शिकारपुर में अॻूणे जस्टिस फेडरल शरीयत कोर्ट जेके कोर्ट आहे, उनजो अॻूणा जस्टिस आगा रफ़ीक साहिब जे घर ते फायरिंग थी आहे ऐं इहो वाक़ियो पेश आयो आहे। इन में त को शक कोन्हे त इन्हनि इलाइक़नि जी जो जेका लॉ एंड ऑर्डर ॾाढी ख़राबु आहे, पर इहो हुकूमत जो कमु आहे त अहिड़नि धुरियुनि जे घरनि खे या अहिड़नि धुरियुनि जे खे गार्ड हुजे उते बाक़ाइदा लिक आफ्टर कनि। छो त आगा रफ़ीक सिर्फ़ु रिटायर्ड चीफ जस्टिस न आहे शरीयत कोर्ट जो, हिकिड़ो मोज़िज़ माण्हू आहे, पब्लिक सर्विस कमीशन जो चेयरमैन। न अदरवाइज़ बि माना उहिदनि खां छॾे करे हिकिड़ो ख़ानदानी माण्हू आहे ऐं हिकिड़ो अहिड़ो माण्हू आहे जेको मुंहिंजो महिरबानी दोस्त आहे। पर मूं दुनिया में केतिरा माण्हू ॾिठा आहिनि, पर आगा रफ़ीक जहिड़ो सुलझियल माण्हू, सुलझणो माण्हू, कंहिंसां ॾाढ, कंहिंसां जबर, कंहिंसां ज़्यादती, कंहिंजी गिला करणु, हिकिड़ो नेक माण्हू आहे। ऐं हिकिड़े अहिड़े माण्हूअ जी हैसियत हिकिड़ी पंहिंजी बि आहे। सो हुनजी हिकिड़ी त ऑफिशियल हैसियत साबिक़ चीफ जस्टिस, जुडिशरी जी टॉप जज बि रहियो आहे, चीफ जस्टिस बि रहियो आहे। पर इन खां वधीक मां चवंदुसि त हिकिड़ो इलाइक़े जो, सिंध जो हिकिड़ो अहिड़ो सपूत आहे जंहिंजी हर दुनिया इज़त थी करे। हींअर वियो आहे रुॻो लंडन ऐं अमेरिका बिलीव कंदो पंहिंजे किताब जी मोहर, त हुन माण्हुनि ज़ोरीअ घुराए करे किताब कुटिया अमेरिका ताईं वञी पहुतो ऐं कोई 15-20 फंक्शन थी विया ऐं इहे माण्हू इज़त था कनि, दिलि सां इज़त था कनि। तंहिंजे करे हुकूमत सिंध खे इन जी इंक्वायरी करे, जांच करे उन माण्हुनि जी पतो करणु घुरिजे जिन इहो कमु कयो आहे। ऐं को वॾो मसइलो थोरी आहे, या त किथे बनीअ जो जहिड़ो हूंदो या का ॿी ॻाल्हि हूंदी, तंहिं करे उहो करे विया हूंदा, इहो हिकिड़ो हुयो। ॿी ॻाल्हि त उते बाक़ाइदा गार्ड विहारनि, पुलिस पिकेट लॻाए छॾनि त जीअं जेको आहे इन क़िस्म जी वरी ॿी न थिए। ऐं हिन जी जांच करे इहे माण्हू उहे हथु करणु घुरिजनि, इहो पुलिस लाइ वॾी ॻाल्हि न आहे, सूबेदार खे सभु ख़बर हूंदी आहे। सही, बिल्कुलु। मगर साहब, गुड्स ट्रांसपोर्ट पेट्रोल में ऐं डीज़ल जे अघनि में वाध खिलाफ़ टोल टैक्स वधण जे ख़िलाफ़ जेको आहे 8 अगस्त खां फीता रोक हड़ताल कई आहे। अदा मां तव्हांखे ॿुधायां त टोल टैक्स जेको आहे उहो पंहिंजी मर्ज़ी सां वधाइनि था। जी हा, उहो छा आहे त कलेक्ट था कनि FW वारा। सो फ़ौजी साहिब सां चवंदा त असांजी पंहिंजी बादशाही आहे, तंहिं करे पंहिंजी मर्ज़ी सां था कनि, हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि, तव्हां ॾिसो टोल टैक्स जहिड़ो आहे रोड ई कराची हैदराबाद, कराची हैदराबाद मोटरवे, खॾा कुॿा लॻा पिया आहिनि, पर उनखे परवाह ई न आहे। सही, बिल्कुलु ठीकु, हिकिड़ी ॻाल्हि आहे। ॿी ॻाल्हि त इन्हनि जी भई रोज़ाना किथे कहिड़े मुल्क में आहे जो रोज़ जे बुनियाद ते तेल था तव्हां प्राइसिस फिक्स कयो, को शर्म को हया हूंदो आहे? हिकिड़ो तरीक़ो आहे यार जो रोज़ जी बुनियाद ते तेल जी क़ीमतूं थींदियूं। जी हा, ॿियनि मुल्कनि में कोन्हनि खे, ॿियनि मुल्कनि में ॿिया मुल्क इम्पोर्ट कोन था कनि छा तेल, रुॻो असां जा जिन बि मुल्कनि इम्पोर्ट कनि था, छा उते रोज़ जी बुनियाद ते अचे थो छा तेल जी क़ीमत मुक़ररु? पर हिते अजीब सम्झ में ई ॻाल्हि नथी अचे हिन मुल्क जी। असां तूं मां सॼण आहियूं या दुश्मन आहियूं, तूं मां ईअं चवां। सही, बिल्कुलु। असां दुश्मन नंबर 1 असां पाण आहियूं पाकिस्तानी हिन मुल्क जा,
ऐं हिन मुल्क खे तबाह असां कयो आहे, अञा तबाह बि कंदासीं। असां में इहो न ईंदो, ज़हन में रस्तो नज़र न ईंदो, उनजे करे असांजी पंहिंजूं ख़्वाहिशूं ऐं पंहिंजी लालच नथी छॾे असांखे। सही, बिल्कुलु। मोदी साहिबु, सिंध हुकूमत उस्तादनि जी हाज़िरी हाणे चहिरे सां थींदी, उते फेस रिकग्नाइज़ेशन जेको मामिलो आहे वॾे वॾे ज़िलनि जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। पहिरें मरहले में 6 ज़िलनि में 17 अगस्त खां इहो सिस्टम लागू थींदो। ॻाल्हि ॿुधो, अॻु में बि ईअं थियो जो आंगूठो बायोमेट्रिक थियो। बायोमेट्रिक घणो कीअं फेल वियो? छा हो जो बायोमेट्रिक जे कंपनी कंहिं अची चयो त बाबा कमीशन एतिरी आहे, तव्हां असांखे जो करे था ॾियूं। वाह 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 वाह, बायोमेट्रिक थी वई, बायोमेट्रिक वई फेल। हाणे बायोमेट्रिक ऐं चहिरे जी सुञाणप। बाबा बिजली आहे कान ॻोठनि में, उनखे तव्हां कीअं कंदो? एप या बिना इंटरनेट जे बि हलंदी? साईं कीअं हलंदो? ॻाल्हि नथी सम्झ में अचे न, एप खां सवाइ कीअं हलंदी भला? पर बहरहाल कंहिं हिननि खे पटी पढ़ाई हूंदी, कमीशन सुठी बासी हूंदी, चवंदो हल बाबा कमीशन जो हिकिड़ो वठण जो रस्तो आहे। तव्हां इहे साॻिया स्कूल ज़बरदस्त हूंदा जॾहिं इहे सभु कुझु बि न हूंदो, उस्ताद ज़िम्मेदार हूंदो, सरकार मुतहरिक हूंदी। हिकिड़ो इंस्पेक्टर हूंदो सॼी सिंध में, सही, भुट्टो साहिबु, रज़ामंद भुट्टो साहिबु। सलाम त हुननि माण्हुनि खे आहे जो हीउ सॼो हिननि जी सॼी सिंध जी तइलीम टॉप क्लास जी तइलीम हुई। ॿारहाड़ी जी तइलीम। मां मौर्य मां मैट्रिक करे निकितोसि। कहिड़े स्कूल मां? सरकारी स्कूल मां बि न, गवर्नमेंट जे स्कूल मां, लोकल बॉडी जो स्कूल हो, डिस्ट्रिक्ट काउंसिल जो हाई स्कूल। हाँ, डिस्ट्रिक्ट काउंसिल। उते ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई साहिब जो वालिद साहिबु ग़ुलाम रसूल जतोई साहिबु चेयरमैन हो डिस्ट्रिक्ट काउंसिल जो। तंहिंखे शाबस आहे जो हुन इहे डिस्ट्रिक्ट काउंसिल जा स्कूल पंहिंजे इलाइक़े में क़ाइमु कया। DC हाई स्कूल सॼे नवाबशाह ज़िले में, तॾहिं नवाबशाह जो। सो मूं तां मैट्रिक कई। मां सलाम कंदो आहियां उन्हनि उस्तादनि खे। हू कीअं पंहिंजे थोरी पघार में पूरी कंदा, कीअं असां ते ध्यानु ॾींदा, पंहिंजनि बचनि खां बि वधीक। ऐं छा उस्ताद मोतबर हूंदो? हाणे तव्हांजो उस्ताद पंज आङुरियूं बराबरि त न आहिनि, जी हाँ, पर तव्हां ॾिसो त उहे उस्ताद आहिनि जेके पहिरें नंबर जा ठग आहिनि, जेकी पंहिंजी जाइ ते अणपढ़ियल माण्हू ॾेई था वञनि त हीउ पढ़ाईंदो, ऐं छो त मुंहिंजी पघार ₹1,00,000 आहे, तंहिं करे हुनखे 20,000 ॾींदो, 80,000 खणी पंहिंजे भई ॿियो धंधो, भली धंधो कोई पोइ नौकिरी छॾियो न। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। शर्म हया निकिरी वियो असांजे मुआसिरे मां, सिंध मां। जहिड़ो माण्हुनि मां तहिड़ो हुकुमराननि मां, तहिड़ो कामोरनि मां शर्म हया निकिरी वियो आहे। इहे असां अंग्रेज़ असांखे सिस्टम्स ॾिना, असां उहे सिस्टम्स विञायूं पिया। सही, बिल्कुलु। मोदी साहिबु, पंहिंजो एम्प्लॉय सोशल वेलफेयर इंस्टीट्यूशन में जेको आहे 30 मुलाज़िम ॿिटी सरकारी मुलाज़िमत रखण जो इंकशाफ थियो आहे। 17 मुलाज़िम पाण आया, चयूं बाबा असां ख़ैर सगाली तौर ते असां मञूं था, असांखे वञे पोइ ₹3 अरब हुननि वापसि कया आहिनि। बाक़ी 30 ॼणनि जा केस मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, हिन मुल्क में जिते वज़ीर जनरली कहिड़ा वज़ीर आहिनि जो फ़ोन ई कोन खणनि, भली फ़ोन ई न खणनि, अहिड़ा वज़ीर बि आहिनि जिन वटि 4 खाता आहिनि। हाणे उन में तव्हां इहे ॻाल्हियूं कहिड़ियूं कंदासीं? जितां शर्म निकिरी वञे, हया निकिरी वञे जंहिं सिस्टम आहे, उन में असां पाण तव्हां छा ॻाल्हाए कंदासीं? सही, बिल्कुलु। मोदी साहिबु, बिजली जे बिलनि जे टैक्स तौरु आवाम खां 476 अरब रुपया उगाइण जो इंकशाफ थियो आहे। पोइ छा थींदो? IMF खे खपनि पैसा, हिननि खे कंहिं तरह सां माण्हुनि खां उगाइणा आहिनि। माण्हू आहिनि रिढ जेका आहे उनखे वीचारी ॻाल्हाइण हूंदी ई कोन्हे। सो इहे उन माण्हुनि खे पिया तबाह बर्बाद ऐं पुरनि लुटनि। सही, बिल्कुलु। मोदी साहिबु, हैदराबाद तालीमी बोर्ड जो ऑनलाइन पोर्टल सिस्टम मुकमल तौरु फेल थी वियो आहे। हिननि खे रिज़ल्ट जेको आहे गुज़िरियल हफ़्ते ॾियणो हुयो, पर जेका वेबसाइट आहे उहा वेझ जंहिंजे करे हज़ारे बल्कि लखें ॿारनि जो जेको रिज़ल्ट आहे उहो रुकिजी वियो आहे, मैट्रिक जो बि त इंटर जो बि। असांजो हाल त इहो आहे न जो असांजो सिस्टम फेल थी था वञनि। छो था सिस्टम फेल थियनि? जो असां कोटेशन वठूं था टॉप क्लास जी क्वालिटी जो ऐं हणायूं था 3rd क्लास क्वालिटी सिस्टम्स जी। पोइ ज़ाहिर आहे सिस्टम्स ख़राबु थींदा, छो त एहतिसाब वारो एलिमेंट त आहे कोन न। एहतिसाब वारो एलिमेंट हुजे न त पोइ हर को माण्हू एहतियात करे त मां अगरि ज़्यादती न कयां। बिल्कुलु। 9 ज़िलनि जा 1,45,000 ॿार आहिनि जंहिंजा नतीजा रुकिया पिया आहिनि। अदा मां चवां थो त कंहिंखे परवाही कान्हे। तइलीम जे मिनिस्टर खां पुछो सुतो पियो हूंदो, बोर्ड जे मिनिस्टरनि खां पुछो हुनखे परवाही न हूंदी, न त इमीडिएटली कदम खणी हुनखे सस्पेंड कनि न, जेको हुन सिस्टम जो सेक्रेटरी आहे या जेको बि इंचार्ज आहे। जी हाँ। पर छा आहे त मां ॾिसो ॻाल्हि आहे अदा सिंध प्रोसेस कमीशन, तव्हांजो सुवाल त कोन्हे, सिंध प्रोसेस हेतिरा माण्हू वेठा आहिनि, 11 ॾींहं थी विया आहिनि। 11 ॾींहं पुछे थो को पुछे थो? हीउ पंहिंजे पीउ जो माल हुकूमरान सम्झनि था, असांजे बाबे जो माल आहे, बाबे जो न ॾींदा,
पंहिंजे को भला कंहिं ग़रीबनि खे उते कोई एकड़ ज़मीन ॾेई छॾनि, पंहिंजे हारियुनि खे 4-4 एकड़ ॾेई छॾनि, भॻवान जी सुख्या थो वञे, उहो कोन कंदा। ही मुल्क जो मुल्क भई सिंधी वञनि तोबा नूज़ बिल्लाह जहन्नम में, हुननि जो पेट पे भरिजे। मौर्य साहब, सरकारी गोदामनि मां अरबनि जी कणिक गुम थियण ऐं गैरफाल फ्लोरमल खे जारी थियो आहे नोटिस, ऐं हुन खां पोइ 8 कामोरा बरतरफ़ कया अथऊं। नई ॻाल्हि थोरी आहे भला। सांगड़ वारे 1 अरब रुपए जी करप्शन कई। हा, त मां तव्हांखे ॿुधायां, हिकिड़ो त मज़ेदार ॻाल्हि आहे। कंहिं चयो त हिकिड़े माण्हूअ 2 अरब ऐं कुझु रुपए जी कई आहे, ऐं पोइ हुनखे जेको आहे सो नौकिरी छॾे ॾिनी अथई। हाणे मूंखे उन जी ज़रूरत कहिड़े अरब रुपए जेके मिले ॼट खे, जंहिंजो क्लास हुजे कोई 16-17, उनखे ॿियो छा खपे? करोड़ इहो अरब रुपया खणी हली वेंदो ॿाहिरि। जी हा दादा, मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त असां पाकिस्तान खे या सिंध खे उन्हनि खां पंहिंजनि माण्हुनि खां बचायो, बाक़ी कोन। असांजो पाकिस्तान बि पस्तीअ में आहे, सिंध बि पस्तीअ में आहे, असांखे नज़र नथो अचे, असां वेठा ड्रामा कयूं। सही। मौर्य साहब, लास्ट क्वेश्चन, तवानाई वारो वज़ीर आहे अवैस लगारी, चए थो त असां बिजली त सस्ती करणु चाहियूं था, पर IMF इजाज़त नथी ॾे, ॻाल्हियूं कयूंसि पिया। मां छा चवां हिन ते भला ॿुधाए। यानी हमरा जेको शादीशुदा आहे उहो चए थो मां छा कयां, मूंखे चौकीदार दर्जो जेको आहे उहो इजाज़त नथो ॾे, मां ज़ाल जे बेडरूम में कीअं वञा, पोइ कीअं ॿार ॼणा, तंहिं करे मूंखां न पुछो। सही। मौर्य साहब, थैंक यू सो मच, हाईली ग्रेटफुल। नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणे ते पहुचे थो, मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।